अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। लखी गांव से आम ख़बर शेयर कंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सखर खां लखी मोड़ पए थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो की अगवानी में सवें वर्करनि ऐं जियालनि संदन जो वालियाना इस्तक़बाल कियो। मरकज़ी चेयरमैन जो इस्तक़बाल करण लाइ जैकबाबाद, कंदकोट, कशमोर, शिकारपुर समेत पूरे लाड़काने डिवीज़न में हज़ारे वर्कर, जियाला ऐं पार्टी जा अगवान पहुतल हुआ। मरकज़ी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रात 10 बजे लखी मोड़ ते पहुतो, जिते पहुतल हज़ारे वर्करनि के ख़िताब कियो। जंहिं बैदि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सवें गाॾियुनि जे काफ़िले सां गॾु बानीअ चेयरमैन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे वरसी जी मुनासिबत सां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो रवानो थी वियो। अव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी यूथ तालके गढ़ी यासीन जो जनरल सेक्रेटरी वॾेरो धणी बख़्श बिरोई पिणु साथियुनि समेत मरकज़ी चेयरमैन जे इस्तक़बाल लाइ ख़ुसूसी तौर पहुतल हुयो। पीपल्स पार्टी तालके गढ़ी यासीन जे अॻवान आगा जावेद दुरानी सचाई न्यूज़ के ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी भुट्टो, जी शहीद रानी, जी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। जी तो अॼु लखी गुलाम शाह में असांजे प्यारे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी आमद आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट शिकारपुर के तरफां इतने लखी की तरफां कैंप हई हुई आहे, जैमें पीपल्स पार्टी तालके गढ़ी यासीन जा उहदेदार वर्कर वधि खां वधि शिरकत कनि था। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इन न्याज़ी गवर्नमेंट के इंशाअल्लाह धूड़ करे निकितो आहे। ऐं अॼु 4 अप्रैल के हवाले से शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी मज़ार ते हाज़िरी भरींदो ऐं असां सभई वर्कर उन सां गॾु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब के अक़ीदा गुल जीअं त अॼु असीं पाकिस्तान पंहिंजे चेयरमैन बिलावल ज़रदारी साहब जो इस्तक़बाल जे हवाले सां लखी गुलाम शाह में हिते इंतज़ारु करे रहिया आहियूं ऐं असीं चेयरमैन बिलावल साहब सां पूरो पाकिस्तान गॾु आहे ऐं उन महांगाईअ जे हवाले सां जेको लॉन्ग मार्च कयो उहो कामयाबु वियो। तव्हां ॾिसो अॼु चेयरमैन असांजो जेको सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान ख़ान असेंबलीअ मां भॼी वियो ऐं असांजे आतम एतमाद जो जे हवाले सां मुक़ाबिलो न करे सघियो आहे ऐं हू इंशाअल्लाह इन आइन जी जेका गद्दारी कई आहे हिन इंशाअल्लाह हिन ते तमामु घणा केसिस मुसल थींदा। आर्टिकल में जो 60 खुलियल वज़ाहत लिखियल आहे, तशरीह आहे हुनजी सही ऐं असांखे उमेदु आहे त सुप्रीम कोर्ट वाज़े तशरीह करे हुनखे सज़ा ज़रूरु ॾींदी। हाणे छा था सम्झो ईंदड़ हुकूमत कंहिंजी हूंदी? पीपल्स पार्टी खे वारो मिलंदो इंशाअल्लाह ताला। असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म साईं असांजो महबूब चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन अॼु अचनि पिया 4 अप्रैल आहे गढ़ी ख़ुदाबख़्श फातिहा जे लाइ। हर साल इहो प्रोग्राम थींदो आहे, ईंदा आहिनि 4 अप्रैल मल्हाइबी आहे पार्टीअ जे हवाले सां। उनजे करे अॼु अचनि पिया। उन्हनि जे लाइ ख़ासि करे जेको हे प्राइम मिनिस्टर के हटाइण में पीपल्स पार्टी जो किरदारु रहियो आहे, उनजे करे वर्करनि तरफ़ां हे इस्तक़बालिया कैंप लॻाई। अॼु ही तारीख़ी इस्तक़बाल पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन जो इस्तक़बाल लखी मोड़ ते जेको असांजी ज़िले की क़यादत ख़ासि ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो साहब जी अॻवाणीअ में थी रहियो आहे, जंहिंजे सॼी ज़िले जा जेके भी क़यादत आहे उहा हिते पहुतल आहे। असीं अनक़रीब पंहिंजो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन पहुचंदा, जेके हितां थी पोइ गढ़ी ख़ुदाबख़्श रवाना थींदा।
साथियों, आप सबको मुबारक हो। आप तब्दीली के नाम पे 3 साल तब्दीली के नाम पे दबाए मचाया था और हमने इससे हिसाब लिया है। जो जुल्म आपसे किया है, ये शख्स पाकिस्तान में मुआशी बहरान पैदा कर दिया था। महंगाई, बेरोजगारी और गुर्बत तारीखी सतह पर पहुंच चुका था। आपके हक पे डाका मारता रहा, 3 साल डाका मारता रहा। आपके 18वीं तरमीम पे, आपके आईनी हकूक पे डाका मारता रहा। आपके जो पानी का हक पे, उस पे भी डाका मारता रहा। आपका गैस पे डाका मारता रहा। चोरों के खुद सबसे बड़ा चोर निकला न्याजी। चोरों के खिलाफ नारा लगाता रहा और खुद चीनी चोर निकला, आटा चोर निकला, गैस चोर निकला, खाद चोर निकला। और हमने इसको कहा था, वार्न किया था कि 18वीं तरमीम को मत छेड़ो, जमहूरियत को मत छेड़ो। एतमाद हमारा जेब में है। हम इस्लामाबाद पहुंच रहे हैं। हमारा पहुंचने से पहले इस्तीफा दो, हमारा पहुंचने से पहले असेंबली तोड़ो, तो आए मुकाबला करो। मगर ये बुज़दिल मुकाबला करने को तैयार नहीं था। ये बुज़दिल मगर भागते आई तोड़ दिया, भागते आई तोड़ दिया। नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़।
आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।